लाइव आयो आहियां जेके ऐलान करणा हुया जीअं त हींअर मस्जिद जे अंदरि मौजूदु आहियां। हिन मस्जिद में अचण जी वजह आहे त असांजे उस्तादनि में एतमाद जी खोट आहे। असांजे जेके नौजवान उस्ताद आहिनि ख़ुसूसन जंहिंजा मसइला आहिनि, जंहिंजा प्रॉब्लम्स उहो ईअं सम्झनि था त असांखे केरु इस्तेमालु पियो करे, असांखे केरु जॾहिं बि कंहिं न कंहिं उस्ताद वीचारे अॻुवाणी कई आहे त उनजे पोयां बैक बाइटिंग जेको सो शुरू थी वई आहे, उनजे पोयां जेको सो गिलाखोरी शुरू थी वई आहे, उनजे पोयां को न को मसइलो शुरू थी वियो आहे त बाबा हीअ फलाणे छॾियल फलाणे छॾियल, माना कंहिं न कंहिं साज़िशूं शुरू थी वयूं। सभ खां पहिरीं आउं उन्हनि दोस्तनि खे एतमाद ॾियणु थो चाहियां त हींअर मस्जिद सगोरी में मौजूदु आहियां ऐं हींअर विज़ू कंदुसि। विज़ू करण खां पोइ मथे वञी जेके बि ॻाल्हियूं कंदुसि अलाह खे हाज़िर नाज़िर खे करे कंदुसि। सभ खां पहिरीं शुरूआति था कयूं। दोस्त अचो सर, अचो तव्हां ॿ मिंट। जीअं त दोस्तो तव्हां ॾिठो त जेको सो मूं हींअर विज़ू कयो, हिन खां मस्जिद सगोरी वधीक ऐलान जेको हिते कंदुसि। हीअ करण जी वजह जेका हुई या जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा हुई असां में एतमाद जी खोट आहे। केरु कंहिं ते भरोसो कोन थो करे, हर कोई चवे त हिन खे केरु इस्तेमालु पियो करे, हीअ कंहिंजी एजेंडा ते शुरू आहे या इहे मसइला। हाणे मसइला आहिनि सभु ईअं हिक ॿिए ते जेकर एतमाद कोन कंदासीं त पोइ असांजा मसइला हल केरु कंदो। तंज़ीम जे जेके असांजा दोस्त आहिनि, जेके अॻुवान जिन्हनि खे असां चूंडियो आहे, उहे उस्ताद सगोरा जेके आहिनि सरकार जी बी टीम ब्लैकमेल आहिनि कुझु मसइलनि में, हुननि जूं मजबूरियूं हू कोन विढ़ंदा, विढ़णो असांखे पाण पवंदो। रही ॻाल्हि कुझु एतिरा थिया, वरी एतिरा जेके फेल थी विया, इहे बि कुझु मसइला हुया। ख़ैर दोस्तो, हाणे मस्जिद सगोरी में आहियूं, इनशाला उमेद हूंदी तव्हां भरोसो कंदा त साईं तव्हां हेॾां अचो त जीअं उस्ताद साथियो, हितां खां शुरूआति था कयूं पंहिंजे मुस्तक़बिल जी, पंहिंजे हक़नि जी जिदोजहद जी, अलाह खे हाज़िर नाज़िर ख़ुलूस नियत सां। आउं विज़ू करे हिन मस्जिद सगोरी में हिते आयो आहियां। हिन जो मतिलबु आउं साख ॾियां थो, ऐं तव्हांखे यकीन ॾियारां थो त तव्हांजा जेके हक़ आहिनि, जेके तव्हांजा मुतालबा आहिनि, इन जो न को असां सौदो कंदासीं, न को असां हिन खे विकिणंदासीं, न को असां जेको सो कंहिंजे ॻाल्हि अॻुवाणी निज जे निज असां पाण ख़ुदि कंदासीं। हिन जी मालिकी निज जे निज असां पाण ख़ुदि कंदासीं। असां पाण हिन जा मालिक आहियूं। रही ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कंहिंजे लाइ बि बंदि कोन्हनि, सभिनी सां ॻाल्हाइबो, सभिनी सां ॻाल्हाइबो। जेको बि असां वटि वेलकम, जेको असां सां हमदर्दी करणु थो चाहे, जेको असां सां शामिलु थियणु थो चाहे, उहो असांजे पोयां बीहे, असां सां गॾु बीहे। जीअं सभिनी ऐलान कयो त बाबा जेको बि अॻुवाणी कंदो असां उन सां गॾु उनजे पोयां बीहंदासीं। केरु बि अॻुवाणी करण जी हिमत न हुई असांजे नौजवान उस्तादनि माज़ी में। मूं काफ़ी कोशिशूं कयूं, सभिनी जूं मजबूरियूं, कंहिं न कंहिं सां को न को मसइलो हुयो, कंहिं सां जाइज़ प्रॉब्लम्स हुया, वीचारा कंहिं न कंहिं सबबनि जे करे अॻुवाणी नथे करे सघिया। अॻुवाणी ऐं अहिड़ो अॻुवाण सुठो त कोन आहियां, पर मुंहिंजी नेक नियती आहे। जेको बि शख़्स पंहिंजी नेक नियती सां निकिरंदो, इनशाला कामयाबी ख़ुदा जी तरफ़ां मिलंदी, या कामयाबी मिलंदी या सबक़ु मिलंदो। मूं इंतिहाई क़दम खणण जो सोचियो आहे।
सो अल्लाह जी ज़ात करे ख़ैर हुजे, सभिनी बचनि जो ख़ैर हुजे, पर इन खां सवाइ ॿियो को हल कोन्हे को। थी सघे मुंहिंजी इन जिदोजहद सां जेके सुतल क़ौम आहे उहा जागी पवे, जेके सुतल उस्ताद आहिनि, जेके सम्झंदा घर में वेहण सां हक़ मिलंदा, त जेको सो ख़ैर असांजो जेको इहो प्लान आहे उहो प्लान वाज़े आहे। उहो प्लान इहो आहे त जेको हितां खां जेको मुंहिंजो जेको सभ खां पहिरीं जेको ही मुतालबा आहिनि, उन खां पोइ जेको रूट मैप आहे ऐं लॉन्ग मार्च स्टार्ट थो करियां। अल्लाह जो नालो वठी करे अकेले सिर करे अॼु ऐलान थो करियां ऐं जेको सो लॉन्ग मार्च शुरू कंदुसि भिटशाह खां थींदो त स्टार्ट। पर जेके मूंसां हुते हमदर्दी में गॾु थियनि था, मूंसां गॾु हलनि था, उन्हनि जूं महिरबानियूं अखियुनि ते। मुंहिंजा ही जेके बि मुतालबा आहिनि, ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्तादनि जा आहिनि, ही तव्हांजा मुतालबा आहिनि, ही मुंहिंजा ज़ाती मुतालबा कोन्हनि का। ऐं तव्हांजे हक़नि जे लाइ बि निकिरां थो। सो जेकॾहिं तव्हांखे हक़ मिली विया त इहे मूंखे बि हक़ मिली वेंदा। सो जेका असांजी मुक़ररी जी तारीख़ आहे, सभु खां जेका आहे उहा वॾे में वॾो मसइलो आहे। अपग्रेडेशन जेका सरकार असां सां मुआहिदो करे फिरी वई आहे, उहो असांजो मसइलो आहे। हीअ एजेंडा फ़ोटो कढी करे ऐं रखां थो। हीअ जेके बि मसइला आहिनि, प्रमोशन्स आहिनि, जेको बि आहे एजेंडा जंहिंखे पसंदि अचे उन हिसाब सां मुंहिंजो साथ ॾिए। हीअ करण जो मक़सदु, ही नौबत जो मक़सदु असां मायूस थी चुका आहियूं जेको सो सिस्टम खां। सरकार जेका सिंध सरकार आहे उहा 5-6 महीना आहिनि, उन खां पोइ नयो सेटअप ईंदो, निगरान सेटअप खां पोइ नई काबीना, पोइ नया वज़ीर, पोइ नया सेक्रेटरी, पोइ हिकिड़ो नयूं पॉलिसियूं, हिकिड़ो नओं सिस्टम। 14 ग्रेड त ॾेई छॾियूं, 14 खां पोइ 16 कीअं मिलंदो, 17 कीअं मिलंदो, का ख़बर कोन्हे का। के प्रमोशन्स रूल्स कोन ठहिया आहिनि। उनखां अलावा ॿिया बि काफ़ी खोड़ सारा मसइला आहिनि जेके हिन एजेंडा में आहिनि, पर इहे मसइला जिदोजहद खां सवाइ कोन मिलंदा। जिदोजहद तंज़ीम न पई करे। तंज़ीम जा असांजा जेके अॻुवान वीचारा आहिनि कोशिशि त ॾाढी पिया कनि, पर हू मजबूर आहिनि, या हू ब्लैकमेल आहिनि, या हू कमज़ोर आहिनि। हू टेबल ते ठोके कोन था ॻाल्हाए सघनि, हू विड़ी कोन था ॻाल्हाए सघनि, हू ॻाल्हियुनि जे हुन माना झांसे में अची चुका आहिनि। जेको अॻुवान विड़ी न ॻाल्हाए, जेको अॻुवान पंहिंजे मुतालबा ठोके न वठंदो, उहो तेसीं ताईं सरकार कोन्हे। सरकार अज़ल खां वठी जेको आहे मुलाज़िमनि खे हक़ कीअं ॾींदी, हू त बचत ॿियुनि शयुनि जे हुन जेको एजेंडा हूंदी आहे। सो इन जे लाइ पाण खे निकिरणो पवंदो। हिते मस्जिद में अचण जो मक़सदु जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो त अव्हांखे एतमाद ॾियारणो त मुंहिंजे पोयां आउं कंहिंजी डिक्टेशन ते कोन आहियां। हा, आउं राब्ता कंदुसि, ऐं हमदर्दियूं वठंदुसि, ऐं सभिनी जेका अॻुवान उन्हनि सां राब्ता बि कंदुसि, ऐं उन्हनि खे बि जेके पंहिंजे चार्टर्ड डिमांड्स मोकिलींदुसि। ऐं जॾहिं भिटशाह खां शुरू थो थियां, अचां थो जेको सो रस्ते में जेको बि मूंसां ॻाल्हाइणु चाहे थो मूंसां ॻाल्हाए, ऐं उन सां ॻाल्हियूं कंदुसि, ऐं उन सां टेबल टॉक कंदुसि। जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके मूंसां गॾु ईंदा वेंदा, इनशाला जेको सो इनकार मां वधंदो वेंदो। कुझु दोस्तनि राब्तो कयो आहे, उहे पंहिंजूं कमेटियूं जोड़ीनि पिया, उहे पंहिंजूं कमेटियुनि खे फ़ाल कनि पिया। जेको आहे इहा बि ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, उन्हनि मूंसां राब्तो कयो आहे। मुंहिंजूं जेके फ़ोन ते जिन दोस्तनि सां ॻाल्हियूं थियूं हुयूं, उन्हनि चयो त बाबा असां पंहिंजी मीटिंगूं कोठायूं था, मीटिंग में जेका असांजी जेका आहे फ़ैसिलो थींदो, उनमें असां जेको अक्सर तरह सां शिरकत कंदासीं। पोइ आख़िरी जेको हीअ प्रोटेस्ट गॾु थी, जेको असांजो अची गॾु थींदो, उहो गॾु थींदो, उहो असांजो गॾु थींदो अची करे कराची में। पोइ जेके दोस्त लॉन्ग मार्च में गॾु था थियनि, उहा उन्हनि जी महिरबानी। जेके दोस्त कराची जो प्रोटेस्ट एंड जेको मेगा प्रोटेस्ट आहे, जेको वॾे में वॾो एहतजाज थियणो आहे कराची जे अंदरि, पोइ उते जेकॾहिं गॾु थियनि था, उते असां इज्तमाही तौर ते जेके 15 ॼणा, 20 ॼणा, 50 ॼणा जेके आहियूं, सिंध जी तारीख़ में इहो पहिरें चकर हूंदो जो उस्ताद पंहिंजी ख़ुदि जेको पंहिंजो पाण खे हुते बाहि ॾींदा, जेको बाहि ॾेई पंहिंजो पाण खे एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। इहो तारीख़ में लिखियो वेंदो। अॼु ताईं पेटेलफ जी तारीख़ में, उस्तादनि जी तारीख़ में अहिड़ो एहतजाज, अनोखो एहतजाज कोन थियो आहे। जेके बि सरफ़रोश आहिनि उहे मूंसां गॾु थियनि। जेके बि सरफ़रोश आहिनि, पंहिंजी जान जी परवाह बग़ैर की अचो निकिरो, त जीअं पाण कराची प्रेस क्लब ते हिकिड़ो अहिड़ो एहतजाज करे ॾेखारियूं त जीअं असीं जेको आहे सरकार खे बि ख़बर पए त मुतालबा कीअं मञराइबा आहिनि, तंज़ीम खे बि ख़बर पए त मुतालबा कीअं मञराइबा आहिनि। रही ॻाल्हि, मुंहिंजो जेको प्लान हीअ आहे त आउं जेको आहे अलाह जो नालो वठी करे उतां खां जेको सो भिटशाह खां शुरू थींदुसि। पोइ मुंहिंजो जेको सो आहे आस्ते आस्ते जेको आहे सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके बि रस्ते में आहिनि उहे मूंखे कवरेज ॾियनि। जेको आहे इहो जीअं मैसेज मुंहिंजो सरकार ताईं वेंदो रहे, मुंहिंजो जेको एजुकेशन सेक्रेटरी तां वेंदो रहे, एजुकेशन मिनिस्टर तां वेंदो रहे, हीअ हुननि जा रस्ता आहिनि। ऐं उन रस्ते में ई आहियां, मूंसां जेको बि मिलणु चाहे, ऐं उन्हनि सां ॻाल्हियूं टेबल टॉक हर जॻह ते थींदी। पथर ते वेही बि ॻाल्हाईंदासीं, मेज़ ते, कुर्सी ते, होटल ते वेही बि ॻाल्हाईंदासीं, जिथे ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं, को मसइलो ॻाल्हियुनि जी जेका आहे उहो कोन्हे, पर कंप्रोमाइज़ कोन थींदो। उस्तादनि जे हक़नि जो सौदो कोन थींदो, पाण जेको विकाऊ कोन आहियूं, न ई पाण जेका असां विकिजंदासीं। इहो तव्हांखे यकीन थो ॾियारां। उनखां मरणु बहितर पसंदि कंदासीं, पर विकिजंदासीं कोन। ॻाल्हियूं थींदियूं जेको नतीजो निकिरे। सो प्लान ई आहे भिटशाह खां निकिरबो,
अल्लाह जो नालो वठी करे उते 2 नफ़ल पढ़ंदुसि, 2 नफ़ल पढ़ी अल्लाह जी ज़ात खां अल्लाह खां मदद वठी करे ऐं निकिरंदुसि। पोइ तवक्कल करे निकिरंदासीं इंशाअल्लाह। पोइ जेके दोस्त गॾु हूंदा साथ में जी बिस्मिल्लाह न हूंदो त अकेलो मोहम्मद अली हूंदो, अकेलो इहो हूंदो, पुठनि ते इहा पंहिंजा जेके सामान हूंदा, इहो कुल्लो हूंदो, हथ में इहो झंडो हूंदो, हीअ पंहिंजा जेके मुतालबा हूंदा, हीअ जेको पेपर वर्क कयो इहे सभु हूंदा। पोइ जेको जिथे आयो जिथे पोइ असांजो मटियारी आहे रस्ते में, ख़ैबर अचे थो रस्ते में, जेके उस्ताद वेलकम कनि था, जेके मिलनि था, मान ॾियनि था, जेके सहाफ़ी दोस्त आहिनि इल्तिजा कंदा रहंदासीं जेको सो उते। उनखां पोइ वरी आहे हैदराबाद आहे, हैदराबाद खां पोइ इंशाअल्लाह आऊं वरी रूट चेंज कंदुसि, जिथां मान मिले इज़त मिले ऐं जेको सो वरी टंडे मोहम्मद खान वेंदुसि। टंडे मोहम्मद खान खां पोइ वरी सिजावल जेको रस्तो अचे थो, मिसाल विच में बठोरो अचे थो, पोइ सिजावल खां पोइ इन द एंड ऐं जेको सो ठटे में एंटर थींदुसि। ठटे में एंटर थियण खां पोइ कराची जो सफ़र कंदुसि, घारो आहे, पोइ जेको सो आहे पिपरी आहे, गुलशन नदी जेको आहे हिते आहे, इन खां पोइ अॻियां जो कराची ऐं जेको इहो आहे 29 तारीख़ जो ऐं जेको सो ऐलान थो करियां 29 तारीख़ ते ऐं जेको आहे सॾु ॾियां थो उते ऐं जेको आहे इंतिहा क़दम खणंदुसि, आख़िरी मजबूर थी। पोइ अकेलो पहुतुसि, अकेलो कंदुसि, हीअ मस्जिद में वेठो आहियां। जेकॾहिं मूंसां गॾु साथी पहुता उहा उन्हनि जी महिरबानी आहे। पर इहो 29 इन जे करे जिन्हनि असांजी जेको सो एहतिजाजनि खे फेल पिया कयो, 7 जून जो असांजो एहतिजाज उन्हनि फेल कयो, इहो उन्हनि जे लाइ बि सबक़ु आहे। जेको असांजो जेको 11 डिसंबर जो जेको सो आहे फेल कयूं उहो उन्हनि जे लाइ बि सबक़ु। जेको 22 जो ऐलान करे असीं मोकलूं विञाऊं, असां वटि टाइम कोन्हे को, उहो उन्हनि जे लाइ बि सबक़ु आहे। ऐं सम्झां त असांजूं मोकलूं इन में ख़तमु थी वेंदियूं, असांजे जेके से काफ़ी मसइला, पर उन हिकिड़े ॾींहं जे एहतिजाज लाइ उते आख़िरी फाइनल दमादम मस्तु कलंदर करे ईंदासीं, या हेॾां या गाज़ी थी ईंदासीं या शहीद थी ईंदासीं इंशाअल्लाह। पर उहो आख़िरी हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो। बाक़ी हीउ जेको मुंहिंजो रूट प्लान आहे इहो इंशाअल्लाह इहो डे बाय डे जेको सो प्रेशर क्रिएट थींदो रहंदो, छो त मुंहिंजी तयारी कोन्हे का। मूं ज़िलनि में जेको मोड वक़्तु कोन्हे इहा शइ करण जी, छो त डिसंबर एंड थिए पियो, मथां सरकार वञे पई, ऐं जेकॾहिं तेलकनि में निकिरां, ज़िलनि में विज़िट करियां, सॼी सिंध आहे 29 ज़िला आहिनि, ऐं जॾहिं हीउ फिरंदो अचां त मुंहिंजो सॼो वक़्तु ज़ाया थी वेंदो, सरकार एंड थी वेंदी, निगरान सेटअप ईंदो, निगरान सेटअप मुंहिंजे लाइ कुझु बि कोन करे सघंदो। इन जे करे वक़्तु कोन्हे को, बसि इहो मुंहिंजो सहारो सिर्फ़ु सोशल मीडिया आहे, इहो ई मुंहिंजी फ़ोन आहे, ऐं तव्हांखे हिते रस्तनि में इलाजु कंदो रहंदो, जेको अचे थो वेलकम, ऐं तव्हांजे हक़नि जे लाइ निकिरां पियो ऐं तव्हांजे लाइ निकिरां पियो। बाक़ी गुज़ारिश कंदुसि सेक्रेटरी एजुकेशन खे ऐं एजुकेशन मिनिस्टर साहिब खे ऐं CM सिंध साहिब खे, ख़ुदा रा अहिड़ी नौबत अचण खां अॻु में तव्हां जेकॾहिं मूंसां ॻाल्हियूं करियो था, तव्हां जेकॾहिं जेको सो मूंखे जेको सो हीअ चार्टर ऑफ डिमांड सोशल मीडिया ते शेयर कयां त इंशाअल्लाह तव्हां वटि पहुची वेंदो। जेकॾहिं दोस्तनि वटि हूंदा तव्हांजा WhatsApp नंबर थी मैसेज तव्हां वटि इंशाअल्लाह ज़रूरु पहुची वेंदा। सो तव्हां सम्झो था त असां सां ॻाल्हियूं करियो, असांजी का बि शइ ग़लति डिमांड कोन्हे का, इहे तव्हांजा मुआहिदा थियल आहिनि, तव्हांजूं सयूं आहिनि मुआहिदनि ते। 7 जून वारा मुआहिदा जेके आहिनि, जेकी बि मुआहिदा इन खां वधीक का बि अहिड़ी का शइ कोन्हे का, ऐं सभई का बि अहिड़ी का कोन्हे का जेका का नई ॻाल्हि हुजे, पर तव्हां वक़्तु ज़ाया पिया कयो, वक़्तु कढियो पिया, असां वटि टाइम कोन्हे को। सो दोस्तो जेके मूंखे दोस्त सलाहूं पिया ॾियनि त तव्हां पहिरीं कमेटियूं ठाहो, पोइ घणियूं मीटिंगूं थी वियूं, घणा जेके से हू थी विया, सलाहूं थियूं, जजूं सलाहूं कोन थियूं, फ़ैसिलो करिणो हूंदो आहे। मूं फ़ैसिलो कयो आहे, हाणे मूंखे फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे, पर मूंखे हाणे सही करिणो पवंदो। मूं ऐलान कयो आहे, बसि हाणे मूंखे करिणो पवंदो। इन जे करे कमेटियूं ठहनि, पोइ यूनिट ठहनि, पोइ ज़िला ठहनि, पोइ प्रोटेस्ट थींदा। सो ॾाढी देरि थी चुकी आहे, सरकार वटि टाइम कोन्हे को, सरकार वञे पई, सरकार इंघाए पंहिंजो वक़्तु पई कढे। 2023 में ही सरकार हूंदी कोन, ही नई बजट बुक, ही पोस्टूं क्रिएट करण, ही पोस्टूं 14 खां 16 जूं थियण, ही जेको नई सरकार जो कमु आहे मौजूदा सरकार करे कोन थी सघे, काफ़ी अहिड़ा मामला। हींअर जेकॾहिं हू चाहे काबीना कमेटी विहारे हींअर सभु कुझु करे सघे थी, जेकॾहिं हीअं पाण प्रेशर डेवलप कंदासीं त। ख़ैर दोस्तो, ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। अॼु मूं वाज़े करे छॾियो आहे, अल्लाह जो नालो वठी मूं ऐलान करे छॾियो आहे, इंशाअल्लाह भिट शाह खां 2 रकातूं निफ़ल पढ़ी करे ऐं भिट शाह खां जेको सो निकिरंदुसि। जेको मुंहिंजो काफ़िले में मुंहिंजो साथी थियो उहो मुंहिंजो दोस्त आहे, जेको मुंहिंजो जेको संगती थियो मुंहिंजो दोस्त आहे, जेको मूंसां गॾु आयो हमदर्दी में उहो मुंहिंजो दोस्त आहे, जेको मूंसां गॾु हलियो उनजी बि महिरबानी, जंहिं मूंखां उतां रवानो कयो वेलकम करे उहा बि उन्हनि जी महिरबानी, जिथे जिथे मुंहिंजो जंहिं वेलकम कयो, मान ॾिनो, इज़त ॾिनो, तॾहिं बि उन्हनि जी महिरबानी, न ॾिनो को मसइलो कोन्हे। ऐं रुगो हिकिड़ो हथ ॿधी इल्तिजा कयां थो त मूंखे सोशल मीडिया जी कवरेज में तव्हां मूंखे खणो ऐं हीअ पोस्टूं शेयर कयो, हीअ मुंहिंजूं वधि खां वधि पोस्टूं शेयर कयो, ऐं जिथे जिथे थियनि था इहा मूंखे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके दोस्त आहिनि, तव्हांजा यार आहिनि, तव्हांजा जेके कॉन्टेक्ट आहिनि, तव्हां वधि खां वधि उन्हनि सां राब्ता कयो त मीडिया कवरेज मिले, जीअं मुंहिंजो आवाज़ु ऐवाननि में वेठलनि ते पहुचे, ऐवाननि में जेके वेठल आहिनि उहे असांखे ॿुधनि, असांखे सुणनि, असांजे मसइलनि खे हल करण जे लाइ मुंहिंजे लाइ। ऐं वरी चवां थो त तंज़ीम हिकु आहे, असीं पाण पेटियल आहियूं, असीं सभु उस्ताद आहियूं,
का बि धड़ाबंदी कोन्हे का। हीअ जेका मुंहिंजो जेको लेटर पैड आहे उन में उस्ताद इतिहाद आहे, ॿियो कुझु बि कोन्हे का बि धड़ाबंदी कोन्हे का। ऐं मस्जिद में वेही करे वरी बि वाज़े करियां थो त आउं कंहिंजे इशारनि ते कंहिंजी डिक्टेशन ते न आहियां। हीअ अलाह हीअ पंहिंजो फ़ैसिलो पाण कयो आहे, हीअ मुंहिंजो फ़ैसिलो आहे। ऐं पंहिंजे फ़ैसिले ते ॿिनि खे आमादा करे अचां थो, उहा मुंहिंजी ख़ुशकिस्मत आहे। जेके मूंसां हम ख़्याल थियनि था, जेके मूंखे सम्झनि था, ऐं हक़ ते आहियां, हक़ जा साथारी ज़रूरु मूंसां गॾु थींदा। बाक़ी जेके हक़ ते न आहिनि, जेके एजेंडनि जा साथी आहिनि, जेके दलालनि जा साथारी आहिनि, उहे मूंसां गॾु मिलण बि कोन ईंदा, उहे मूंसां ॻाल्हाईंदा बि कोन, उहे मूंसां गॾु बि कोन थींदा। ख़ैर इल्तिजा कयां थो अव्हांखे दोस्तो, हिन खां वधि मुंहिंजी आवाज़ खे शेयर कयो, मुंहिंजा साथी थियो। ऐं सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि 11 डिसंबर जो प्रोग्राम कीअं फेल थियो, ऐं उन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां, उहो सॼी उस्तादनि खे ख़बर आहे। 22 डिसंबर ते मूंखे एहतिजाज थींदे नज़र नथो अचे। जेकॾहिं एहतिजाज थियो बि त सभिनी उस्ताद गुज़ारिश कनि, तव्हां 22 डिसंबर ते हुते हलिया वञो, ऐं प्यादे पंध पोयां अचां पियो। मुंहिंजो एहतिजाज आहे उहो 29 तारीख़ ते आहे, 29 डिसंबर ते आहे। 29 डिसंबर ते हुते असां इज्तमाही तौर ते मूंखां जेतिरा दोस्तनि मूंसां राब्तो कयो आहे उन्हनि इहो मूंखे ॿुधायो आहे त इज्तमाही तौर ते असां 50 खां 60 उस्तादनि जो गॾिजी हिक ॿिए खे असां जेको सो पंहिंजूं बाहियूं ॾींदासीं। असांखे 2001 खां वठी असां ज़लील आहियूं। असां ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हींअर मरी था वञूं, असांजी पघारनि मां कटो थींदो, असांजे बचनि खे पोयां त कुझु कोन मिलंदो, का बि शइ असांखे कोन मिलंदी। काफ़ी असांजा मसइला आहिनि। असां टाइम स्केल जेके खया आहिनि उहे असांजा ग़लति आहिनि। 3 इंक्रीमेंटूं असांजूं जेके खयल आहिनि शुरू वारियूं, उहे असांखे चवनि था ग़लति। काफ़ी अहिड़ा मामलात आहिनि। सिसकी मरण खां हिकु चकर मुड़ुसु माण्हू थी मरणु बहितर आहे। विढ़ूं कंहिंसां विढ़ूं, सरकार असांजी पंहिंजी आहे, पंहिंजनि सां विढ़ूं, उहो असांखां पुॼे पियो। असां मायूस थी करे इहो इंतिहाई क़दम खणूं था। 50 खां 60 ॼणा जेके आहियूं असीं हुते ख़ुदि कंदासीं इनशाअल्लाह। जेको रही ॻाल्हि बिटशा खां, उहे दोस्त, उहे जियाला सभु हुतां खां तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कबा, उहे साबित तव्हांखे ॾेखारिबा। हीअ उस्ताद जिन ऐलान कयो आहे हुते जेको 29 डिसंबर ते ख़ुशूसी कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ऐं इजाज़त वठंदो। वीडियो ॾाढी डिघी थी वई, पर हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो, महिरबानी।